छोर में आबादगारन गुज़िरियल 6 महीननि खां पाणी न मिलण खिलाफ एहतजाज कयो। पाणी न मिलण सबबि फसल तबाह थी रहियो आहे, जंहिं करे आबादगार ॾुखाइनि खे ॿुनण ते मजबूर आहिनि। सिंधी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आबादगारन जो चवणो त पुछड़ी में गुज़िरियल 6 महीननि खां पाणी नाहे ॾिनो वियो, जंहिं करे फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि। हिन जो 3 ॾींहं खां छोर वाह खे वारे जो पाणी ॾिनो वियो आहे, पर उहो बि पुछड़ी जे वाटर कोर्सनि ताईं नाहे पहुतो। इरिगेशन वारनि हिननि चयो त हिन वारे वांगुरु पाणी ॾींदासीं। पाणी जो गेज हिते असां वटि 11 मील हुजणु खपे, 4 फुट। असांजे हुन जाइ ते असां वटि 4 इंच बि गेज कोन्हे। मथे वाटर मोगा सभु टुटल आहिनि, केरु हिते इरिगेशन वारो कोन पियो अचे। 40 ॾींहंनि खां पोइ असांखे छोरवा में पाणी जो वारो ॾिनो वियो आहे, जेको गुज़िरियल 3 ॾींहंनि खां पाणी हले पियो। पर हिन वक़्तु वाटर कॉर्स नंबर 16, 17, 18, 19, 20 खां पोइ बि हेठि जेके असांजा 14, 15 ॿिया वाटर आहिनि, जेके 11 मील खां हेठि आहिनि, उन ताईं पाणी जो हिकु फुड़ो बि न पहुची रहियो आहे। पाणी हिते जेको आहे 3.5 फुट 4 फुट जो गेज हुजणु खपे इरिगेशन जे रूल मुताबिक़, पर पाणी 4 इंच 2 इंच जी आहे। पाणी तो मुंह तो आहे, कणक बंदि થઈ गई, फुटी बंदि થઈ आहे, असां वाटर बुरजे गया आहे। का बि शइ कोन न हाणे वधीक त असांजी दां केरु ॿुधण वारो हुजे त ॿुधे। आबादगारन चेतावनी ॾींदे चयो छोर जी पुछड़ी ताईं पाणी ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।